नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में खबर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाक फौज क़ौमी ख़िदमत ऐं तहफ़ुज़ जी ज़िम्मेवारी सुठे तरीक़े सां अदा कंदी रही है। कोरोना वायरस के मुंहुं ॾियण लाइ GHQ में वीडियो लिंक ज़रिए कोर कमांडर्स जो ख़ुसूसी इजलास थियो, जंहिंमें सिविल इंतज़ामिया जी मदद बाबति तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि ख़ुसूसी कोर कमांडर्स जो इजलास GHQ रावलपिंडी में वीडियो लिंक ज़रिए थियो, जो वाहिद एजेंडा कोरोना वायरस का बचाव हो। कॉन्फ्रेंस में कोर कमांडर्स वीडियो लिंक जरिए लागापियल कोर हेडक्वार्टर्स में शिरकत कई। इन दौरान समूरे मुल्क में कोरोना वायरस की सूरत हाल ऐं उनखे मुंहुं ॾियण लाइ सिविल इंतजामिया की मदद बाबति पाक फौज की तैयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। ISPR मूजिब पाक फौज जे मरनी जवाननि मेडिकल तोड़े वसीलनि खे तैयार रहण ऐं मुख़्तसर नोटिस ते सिविल इंतजामिया की मदद करण जो टास्क ॾिनो वियो आहे। कॉन्फ्रेंस के खिताब में आर्मी चीफ जो चवण त हिकु ज़िम्मेवार ऐं पुरअज़म क़ौम खे का बि शिकस्त नथी ॾेई सघिजे। पाक फौज इंशाअल्लाह क़ौमी कोशिशनि जो हिसो हूंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।